ज़िले जो एसपी ओसी ताई कुर्सी ते ही न थो सके जैसी ताई वो 1 करोड़ रुपयो पोस्टिंग जो न ॾेई चे 1 करोड़ रुपयो पोस्टिंग जो 80 लख रुपया हर महीने हर एसपी के साहब के घर ताईं पुजाइणा है। हर रुपयो हर महीने जॾहिं एसपी ॾींदो काॾो आणींदो चोरियूं कराईंदो फुरियूं कराईंदो ठाड़ा हणाईंदो चर्च खपराईंदो आई से कोकेन खपराईंदो। ये ॿुधायां मां जो कैमराऊं भरजन थियूं पीपल्स पार्टी वारा मूंखे कूड़ो साबित कनि साईं कैमराउनि जे साम्हूं तव्हांखे ॿुधायां ॾोह छो था थियनि मोटरसाइकिलियूं चोरी छो थियूं थियनि धाड़ेल माण्हू छो था खणनि दुकान छो था फुरजनि हे ॿार आई से कोकेन शराब ऐं चर्च छो था पीअनि इन जे करे जो सॼे सूबे सिंध में हर ज़िले जो एसपी ओसी ताई कुर्सी ते ही न थो सके जैसी ताई वो 1 करोड़ रुपयो पोस्टिंग जो न ॾेई चे 1 करोड़ रुपयो पोस्टिंग जो 80 लख रुपया हर महीने हर एसपी के साहब के घर ताईं पुजाइणा है। हर महीने 80 लख रुपया तहांजे पाड़े जे हिकड़े जिले जे एसपी 7 करोड़ रुपया भरे कुर्सी वरती है 80 लख हर महीने अलग थो दे 7 करोड़ सिर्फ कुर्सी जा 80 लख हर महीने जा अलग 80 लख रुपयो हर महीने जॾहिं एसपी ॾींदो काॾो आणींदो चोरियूं कराईंदो फुरियूं कराईंदो ठाड़ा हणाईंदो चर्च खपराईंदो आई से कोकेन खपराईंदो व्याज जुआ जा बाज़ार गरम कराईंदो ऐं पोइ उन्हनि खां मंथलियूं उगाड़े करे पंहिंजनि पीड़ारनि ताईं पहुचाईंदो। सिंध जे तबाही जा ज़िम्मेदार ये हुक्मरान आहिनि ओ लारकाने वारो ओ नवाब शाह वारो ओ शक्कर वारो ओ कंदकोट कश्मीर वारो ओ नौशेरा वारो ओ थर उमरकोट हैदराबाद कराची वारो हे हाणे तालिब का सुधरण वारा न आहिनि इच्छी का झले करे इन्हनि सां हिसाब बराबर कबो जेकर इन्हनि खे इच्छी का न झलींदो तहांजी औलाद चर्सी ऐं शराबी व्याजी ऐं जुआरी बणजंदी या तहांजी औलाद चोर ऐं धाड़ेल बणजंदी। जेकर चाहियो था तो तहांजी औलाद चोर न बणजे धाड़ेल न बणजिजे तहांजा बच्चा चोरन खां महफूज हुजन तहांजा बच्चा आइस ऐं कोकेन जे नशे खां महफूज हुजन त पोइ इन्हनि खे हुक्मराननि खे गिचीअ खां झलणो पवंदो।